बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद आहे ख़ुशि हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़वान ख़ान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। जीअं त असां पंहिंजे पोयनि ॿिनि सबक़नि जे ज़रिए पंहिंजो चोथों बाब मुकमल कयोसीं ऐं हिन सबक़ में असां उन समूरे बाब जो इख़्तिसार कंदासीं। हिन सबक़ में जेके शयूं असां सिखंदासीं उहे आहिनि जग वीचार, ज़ाती जग वीचार, समाजी जग वीचार, तहज़ीबुनि जूं ख़ासियतूं। अचो त पंहिंजो सबक़ शुरू कयूं था। असां ॾिठोसीं पंहिंजे पहिरें सबक़ में त जग वीचार जो इस्तलाह जेको आहे उहो फ़र्द माण्हुनि जे गिरोह या समाज ज़िंदगी ऐं दुनिया बाबति अक़ीदनि ऐं क़दरनि जे जामिया सिरिश्ते लाइ इशारो करे थो। यानी हिकु इंसान या हिकु समाज जा दुनिया बाबति कहिड़ा अक़ीदा आहिनि। उहो हिकु कामिल मंज़रनामो आहे जंहिंजे ज़रिए हर फ़र्द ऐं समाज हक़ीक़त जी तशरीह करे थो, उनमें माना ऐं मक़सदु पसे थो ऐं उन लाइ विचड़ में अचे थो। यानी असां ॾिठो त हर शख़्स जेको आहे सो कहिड़ी तरह कंहिं शइ जी कंहिं हालत जी उनजी कीअं थो तशरीह करे। असां मिसाल बि वरितो बीमारी वारो त हिकु आलिम जो उन बाबति कहिड़ो वीचार हुयो ऐं हिकु साइंसदान जो उन बाबति कहिड़ो वीचार थी सघे थो। उन खां पोइ 16 लफ़्ज़नि में असां इहो चई सघूं था तव्हां दुनिया जी हक़ीक़त खे कीअं था सम्झो या हर उहो ख़्यालु जंहिंखे तव्हां सचो ऐं दुरुस्त सम्झो था उहो तव्हांजो जग वीचार हूंदो आहे। उन खे तव्हां जग वीचार चई सघो था। जेको जंहिं ख़्याल खे तव्हां सचो ऐं दुरुस्त सम्झो था उहो तव्हांजो जग वीचार हूंदो आहे। उनखां पोइ असां ॾिठो त जेको आहे सो जग वीचार हिकिड़ो हूंदो आहे ज़ाती जग वीचार यानी पर्सनल वर्ल्ड व्यू। असां मां हर शख़्स वटि पंहिंजो अलॻि अलॻि दुनियाई ख़्यालु हूंदो आहे। हिकु शख़्स जो जेको जग वीचार हूंदो आहे या दुनियाई ख़्यालु हूंदो आहे उहो ॿिए शख़्स सां मिलंदड़ जुलंदड़ नथो थी सघे। असां ॾिठो त उनजे पैदा थियण जा केतिरा ई अंसर आहिनि। मुरूसी ख़ासियतूं, हिकु घर में जेके ॿ ॿार हूंदा आहिनि उन्हनि जूं जेको आहे सो साॻियूं उन्हनि जा ख़्याल साॻा न आहिनि हूंदा। उनखां पोइ घर स्कूल या कम्यूनिटी में मिलंदड़ तजुर्बा या जंहिं माहौल में असां रहूं था वग़ैरह। मिसाल त जंहिं माहौल में असां रहूं था उतां जा माण्हू असां सां महिरबान आहिनि त असां इहो सम्झंदासीं सभु माण्हू दुनिया में एतबार जोगा आहिनि। ऐं जेकॾहिं हर हाल जे लाइ उते तशदुद कयो वेंदो आहे, जंहिं माहौल में रहूं था उते तशदुद हूंदो आहे त असां इहो ई जग वीचार कंदासीं त सभु जेके दुनिया में हर शइ जे हल जे लाइ तशदुद ज़रूरी आहे। उनखां पोइ असां ॾिठोसीं त दुनिया असां कुझु माण्हुनि जा जेके जग वीचार हूंदा आहिनि उहे ॿियनि फ़र्दनि सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि, समाज जे ॿियनि माण्हुनि सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि। उन खे असां चवंदा आहियूं समाजी जग वीचार या सोशल वर्ल्ड व्यू। उन्हनि खे जेको आहे सो स्कूल, मस्जिद ऐं मीडिया जे ज़रिए आम कयो वेंदो आहे, छाकाणि त उते जेको आहे सो असांखे साॻी तालीम मिलंदी आहे। तारीख़ में कंहिं बि तहज़ीब जो अभ्यास कंदे उहो ज़रूरी आहे त असां उनजो मालूम कयूं त उन्हनि जेको आहे सो तहज़ीब वारनि माण्हुनि जो जग वीचार कहिड़ो हो, कहिड़नि ॻाल्हियुनि खे उहे सुठो लाज़मी मुक़दस सम्झंदा हुआ। मिसाल तौरु असां मोहन जे दड़े जो मिसाल वरितो, उते जेको आहे सो सफ़ाई जो ख़ासि इंतज़ामु हूंदो हो, गुसलखाना हूंदा। असांखे इहा ख़बर पई त जेको आहे सो उन्हनि जो जग वीचार इहो हूंदो हो त सफ़ाई खे घणी अहमियत ॾींदा हुआ। उनखां पोइ असां तहज़ीब ॾिठो त तहज़ीब छा आहे, यानी सिविलाइज़ेशन। इंसान जी समाजी जोड़जक ऐं तरक़ीअ जी उहा सतह जंहिंखे तमामु घणो तरक़ी याफ़्ता सम्झियो वञे थो उनखे तहज़ीब सॾिजे थो। असां इहो चई सघूं था त तहज़ीब हिकु अहिड़ो समाज आहे जेको समाजी तरक़ी ऐं तनज़ीम जे लिहाज़ खां तरक़ी वारे हद ते पहुतल हुजे। उहो यानी ॿियनि समाजनि खां वधीक हुजे, उहो तमामु घणी तरक़ी ते पहुतल हुजे। ईअं हर कंहिं समाज खे असां तहज़ीब नथा चई सघूं। हर समाज जेको आहे तहज़ीब न हूंदो आहे, पर हर तहज़ीब जेको आहे सो उहा समाज हूंदी आहे। असां कुझु तहज़ीबुनि जूं ख़ासियतूं ॾिठियूं हूंदियूं। इहे ख़ासियतूं जंहिं बि समाज में हूंदियूं आहिनि त उहो समाज असांजो तहज़ीब हूंदो आहे। असां ॾिठो त जीअं माण्हू ज़रख़ेज़ वादियुनि में आबाद थिया त हिननि खाधे लाइ अनाज उपायो जेको हिननि जी ज़रूरत खां घणो हो, उन ई ग़िज़ाई वाधारे जे करे वसंदनि जी आबादी में वाध आई। उहे वसंदियूं बाद में शहर बणिजी वियूं। इहे जेको आहे सो शहर बणिजी वियूं, जीअं मोहन जो दड़ो सिंधु मसरी जी तहज़ीब में या मेसोपोटेमिया मिस्र जी तहज़ीब में। यानी हर जेको आहे सो तहज़ीब में वॾा शहर शहरी मर्कज़ या शहर हूंदा आहिनि। इहा हिकिड़ी तहज़ीबी ख़ासियत हुई। उनखां पोइ असां ॾिठो किरत या धंधे जी ख़ासि महारत। ऐं जीअं जीअं तहज़ीब जेको आहे सो अॻिते हलंदी वेंदी तीअं सिर्फ़ु हिकु फ़र्द लाइ इहो मुमकिन न हो त हू पंहिंजा कमु पाण करे सघे। तंहिं करे कमनि जी या धंधनि जी विर्छ थी। किन जेको आहे सो बनी कई त किन वरी पथर टुकणु लॻा, के वरी पथर टुकणु लॻा। अहिड़ी तरह हर कंहिं लाइ जेको आहे सो कम जी विरासत थी वई। उनखां पोइ असां ॾिठो समाजी तबिका कमनि में जीअं महारत ईंदी वई त के कम वधीक अहमियत वारा अचणु लॻा। मिसाल तौरु हुकुमरानी वारो कमु, जेके हुकुमरान हुआ या आलमनि जो कमु, उहे जेको आहे सो वधीक अहमियत वारा हुआ। उनखां अलावा कारीगर या कमी कास्बिन वारो कमु हेठां रुतबे वारो उन्हनि खे समाजी ॾाकनि जे हेठि ॾाके ते हुआ रखियो वियो हो। उन्हनि जी यानी अहमियत घटि हुई। उनखां पोइ असां मुस्तक़िल ग़िज़ाई रसद ॾिठो।
जंहिं समाज वटि खाधो खुराक हूंदो तमामु घणो हूंदो उहे घणे वक़्त ते बरक़रार रही सघंदा, छाकाणि त उहे अख़्तियारी उनखे खपाए उन मां जेको आहे सो वापारी लेती कंदा हुआ। उनखां पोइ असां मज़हब ॾिठो, ख़ुदा या देवताउनि में ईमान ऐं अक़ीदनि जो मजमूओ, इबादत जे मुक़ररु असूलनि ऐं तक़ाज़ाउनि ते ॿधलु हुयो। उनखां पोइ हुकूमत जी मरकज़ियत, शहर जीअं जीअं वधणु लॻा त इहा ज़रूरत महसूस थी त कुझु माण्हू जेके हुजनि उहे उन्हनि ते अमल कराइण लाइ इंतिज़ाम उन्हनि जो हलाइण ऐं उन्हनि जा ज़ाब्ता जोड़नि, उन्हनि जा क़ाइदा जोड़नि। उनखां पोइ असां ॾिठोसीं लिखत, शहरनि जे वधण सां लाॻापियल मालूमात खे रिकॉर्ड में रखण जी ज़रूरत पई, छाकाणि त आहिस्ते आहिस्ते आबादियूं वधंदियूं वयूं, माण्हू वधंदा विया। उनखां अलावा जेको आहे सो अनाज जो काथो या वापार जो रिकॉर्ड, हिसाब किताब वग़ैरह। ऐं ॿियो थी वियो कुझु जेके आहे सो पेचीदा ख़्याल हुया, मिसाल तौरु अक़ीदो ऐं समाजी निज़ाम, उन्हनि खे तस्वीरुनि जे ज़रिए सम्झाए न पियो सघिजे या शिकिलनि जे ज़रिए उन्हनि खे सम्झाए न पियो सघिजे। तंहिं करे लिखण लाइ कंहिं क़ाइदे या लपी जी ज़रूरत महसूस थी। तंहिं करे उन्हनि जेको आहे सो पोइ लिखत या लपी वग़ैरह ठाही। उनखां अलावा असां पोइ जेका तहज़ीब जी ख़ासियत ॾिठी, फ़न ऐं इमारत साज़ी जी अहमियत। तहज़ीबुनि जे अक़ीदनि ऐं क़दरनि खे उजागर करण लाइ आर्ट ऐं फ़न जी तइमीर जी तरक़ी वठाई वई। जीअं ॿाहिरां माण्हू अचनि त उन्हनि खे आर्ट जी सूंह जो क़ाइल कयो वञे, जंहिं करे भाषा या कम्यूनिटी जे मान शान में इज़ाफ़ो ईंदो। उनखां अलावा इमारत साज़ी, उन्हनि यानी समाज जेको आहे सो इमारत साज़ी उन्हनि वटि सुठी थियल हूंदी आहे, जंहिं समाज में उहा बि जेको आहे सो असांजो तहज़ीब सराईंदी, यानी तहज़ीबुनि में उन्हनि जी इमारत साज़ी सुठी थियल हूंदी आहे। जीअं असां मोहन जो दड़ो जो मिसाल वरितो। उनखां पोइ जेको आहे सो टेक्नोलॉजी, उहे सभु वाधारा ईजादूं ऐं तरीक़ा जिन वसीले ज़िंदगी आसान ऐं सहूलियत वारी गुज़रे। यानी हर तहज़ीब में टेक्नोलॉजी हूंदी आहे, यानी उन वटि जेको आहे सो अहिड़ा वाधारा हूंदा आहिनि, ईजादूं ऐं तरीक़ा जिन वसीले हू पंहिंजी ज़िंदगी खे निहायती आसान गुज़ारींदा आहिनि। मिसाल तौरु रोड रस्ता, सुठा रोड रस्ता, पका घर, आराम वारा घर ऐं निकाल वारे रिश्ते जो सिस्टम। इहे सभु जेको आहे सो ख़ासियतूं जंहिं में समाज में हूंदियूं आहिनि, उहो समाज असांजो तहज़ीब चवराईंदो आहे। ऐं असां मिसाल बि वरिता, सिंधु मथुरी तहज़ीब में सभु ख़ासियतूं असां हुनजी ॾिठियूंसीं, जेके सभु ख़ासियतूं हुन में मिलनि पियूं। तंहिं करे असां हुनखे सिंधु मथुरी तहज़ीब चयो आहे। अलहमदुलिल्लाह, अॼु जो असांजो सबक़ु हिते पूरो थियो। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।